नमस्ते, जय झूलेलाल। एमए प्रीवियर्स सिंधी एमडीएस यूनिवर्सिटी ऐं कोटा यूनिवर्सिटी जो सिलेबस सेम ई आहे। जीअं मां तव्हांखे पहिरीं ॿुधाए चुकी आहियां, उन्हनि मां हींअर पाण करे रहिया आहियूं सेकेंड इकाई मां चूंड सिंधी मज़मून, जिन जो अॼु हिकु मज़मून कयो आहे उहिदो, इख़्तियारी ऐं नामूस। उहिदो यानी पद, इख़्तियारी यानी हासिल करणु, नामूस यानी मशहूरी। हिन जिन जा राइटर आहिनि लालचंद अमर डिनोमल। हिन में केवल महिनत करण जो हिकु ॿुधायो अथनि कि इंसानु महिनत करे ई सभु कुझु हासिल करे सघे थो। जीअं शाह साहब पंहिंजे में चयो न, पंहिंजे शाह जे रसाले में समुंड जे सेविन तिन माणिक मेड़िया, जेको माण्हू समुंडनि में गिड़ंदो उहो ई माणिक ऐं मोती हथ करे ईंदो। जे उखरियुनि में मथां विझनि त मुहरनि बि कीअं ॾिजनि, ओखली में सर्दी आहे तो मूसल से क्या डरना। दुनिया जे धंधनि में हथु विझिबो त बहाने को बहाने धक त अवश्य लॻंदा। पोइ उन्हीअ ते ॾुख छा जो कजे, मुड़ुस थी उहे धक मुंहं ते सहजनि, न त हाज ई हीणी थी पवंदी। अगरि पाण खे को कमु कयूं था त उनखे पाण खे उन जे लाइ महिनत ज़रूरु करणी पवंदी। बिना महिनत जे कुझु न मिलंदो। जे गुलनि में हथु विझनि त सीलनि बि कीअं ॾिजनि, ऐं जिन खे गुल खपंदा, गुल जी सुगंध खपंदी त उहो कंडनि खां बि कोन ॾिजंदो। गुलनि खे पटण जे लाइ जीअं कंडनि खां न ॾिजी करे उनखे तोड़बो आहे, छाकाणि त पाण खे उनजी सुगंध ऐं उनजी मोहक पाण उन ते मोहित थी करे उनखे तोड़ण लाइ आतुर थी वेंदा आहियूं। तीअं ई चए थो गुल जी तुलना कई अथई पद सां। अगरि पाण खे को पद खपे, अगरि पद हासिल करिणो आहे त उन जे लाइ पाण खे महिनत त करणी ई पवंदी। भाई त उन्हनि खे पटे सदाईं उन्हनि जो वास पियो वठां त कलंकनि जा कंडा त अवसर लॻंदा। गुलनि में हथु विझंदो त कंडा लॻंदा ई लॻंदा, त कलंकनि जा कंडा त अवसर लॻंदा। पोइ उन जे लाइ दिलि में अरमान छाजो, मुड़ुस आहीं त जंगुनि जियां जोखे खां न ॾिज। अगरि हिमत वारो बहादुर आहीं त उन्हनि शयुनि खां न ॾिजणो आहे, पाण खे अॻियां वधिणो ई आहे। जे खाड़ीअ वारो खेड़ान त लहरूनि बि कीअं ॾिजनि, जेके ॿेड़ी हलाइण वारा आहिनि अगरि लहरूनि खां ॾिजी वेंदा त ॿेड़ी हलाए करे समुंड में कीअं वेंदा। समुंड में वेंदा तॾहिं त उतां माणिक मोती या उन्हनि जे गुज़ारे जे लाइ खणी ईंदा पंहिंजो सामान। अगरि किनारे ते वेही रहंदा ढिजी करे की न लहरूनि में वेंदासीं, उन्हनि में न वाघूं आहिनि, तरह तरह जा जीव जंतु आहिनि, अगरि इहो डपु उन्हनि जे मन में हूंदो त हू अॻियां वधी कोन सघंदा, समुंड में वञी कोन सघंदा। संसार बि हिकु सागर आहे त असीं सभु मंझंदि सामुंडियुनि मिसिल आहियूं। हर को पंहिंजे वित आहे असां सां, असां मां मंझसि पंहिंजी पंहिंजी डूंगी या ॿेड़ी या होड़ी पियो हाकारो। तीअं संसार बि इहो ई आहे। हिन में हर को इंसानु पंहिंजे वित आहिर यानी पंहिंजे महिनत करण जी क्षमता जे अनुसार कमु करे थो ऐं उन शइ खे हासिल करे थो। पोइ जेके किनारे ॾेई पिया सैर कनि उन्हनि खे त ख़ौफ़ ख़तरो आहे ई कोन। जेके महिनत ई कोन कंदा त उन्हनि खे ख़बर कीअं पवंदी। महिनत वारे खे ई ख़बर पवंदी आहे कि महिनत करणु, सफलता कंहिं शइ खे हासिल करण जे लाइ पाण खे केतिरो थो जोखिम खणणो पए या केतिरी थी अॼु को पद हासिल करिणो आहे, उनजे एग्ज़ाम जे लाइ केतिरी थी तयारी करणी पए। उहो त एग्ज़ाम ॾियण वारे खे, महिनत करण वारे खे ख़बर आहे। कामयाबी हासिल करण जे लाइ कंहिं न कंहिं पद ते पहुचण जी अगरि तमन्ना आहे त उन्हनि जे लाइ पाण खे महिनत करणी पवंदी। अगरि लहरूनि खां यानी महिनत खां ॾिजी वेंदासीं त कुझु हासिल न करे सघंदासीं। ख़तरो, जेके किनारो ॾेई पिया सैर कनि उन्हनि खे त ख़ौफ़ ख़तरो आहे ई कोन। बाक़ी जेके सग वारा विच सीर में काहे था पवनि उन्हनि जो तसनि खे त लहरूं लपाटू अवसि हणंदियूं, ऐं जेके समुंड में गिरनि था उन्हनि जो लहरूनि सां त सामनो ज़रूरु थींदो। उन वैल जी ॿेड़ ताईं हिमत हारे ऐं लहर खे हथू छड़ियो त ॿेड़ीअ सूधो वञी तर वठंदो। अगरि पाण
अगरि ॿेड़ी हलाइण वारो बि अगरि ॿेड़ीअ जा चप्पू न हलाईंदो, चप्पू हलाईंदो उन जा ॿेड़ी हलाइण जे लाइ, तॾहिं हू वञी किनारे ते पार पवंदो। अगरि हू चप्पू हलाइण छॾे ॾींदो त वञी तरे में वेही रहंदो समुंड जे। तंहिं में तूं बि खारी खेड़ाऊ आहीं त सीउ वाव ऐं लहर खां न छिरक कर। अगरि तोखे बि समुंड में गिरणो आहे त उन जे लहरुनि खां, सीउ खां, इन खां कंहिं ॻाल्हि खां न रिझणो आहे, पाण खे कुझु हासिलु करिणो आहे। हिन में बसि मेन हिन में इहो ई आहे कि हिन में महिनत करण जी सिख्या ॾिनी अथई, कर्म करण जी सिख्या ॾिनी अथई कि महिनत कंदे त ई कुझु हासिलु कंदे। अगरि तालिब खे पाइण वारी तलब आहे त ई पाण कुझु हासिलु करे सघंदासीं। महिनत त करणी ई पवंदी। जीअं बेवर साहिबु चयो, ॿिज फुटा हरगिज़ न जे, बखमली तह ते किरिया, ठहिया सला सावा जेॾहिं पिया बेख़ुदीअ जी खाक में। महिनत करण जी शिक्षा शाह साहब बि ॾिनी पंहिंजे हिन में कि समुंड जे सेविन तिन माणिक मेड़िया। ऐं उहो ई बेवर साहब बि चयो, जेके ॿिज अगरि बखमली जी तह ते ई पिया हूंदा न, अगरि पाण ॿिजनि खे जीअं पौधनि में विझंदा आहियूं त उन्हनि खे बि, ॿिजनि खे फुटण लाइ बि उन्हनि खे बि पंहिंजी खल खे हटाइणो पवंदो आहे। उन्हनि जे लाइ बि उन्हनि खे हिकु महिनत करणी पवंदी आहे। उहा उन प्रक्रिया खां गुज़रंदा आहिनि, तॾहिं वञी उन मां ॿिज फुटंदा आहिनि, तॾहिं वञी वण ठाहिण जी उहा इख़्तियारी हासिलु कंदो आहे। त हिन चैप्टर में कर्म करणु, महिनत करणु, अगरि सफलता हासिलु करणी आहे त असफलता खां न डिॼणो आहे। अगरि मशहूरी खपई त महिनत कर। मां सम्झां थी तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। जय झूलेलाल, नमस्ते।